आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ 267 कोर कमांडर कॉन्फ्रेंस पाक फौज जे शहीदन ऐं शहरनि जी कुर्बानी खे भेटा पेश। ISPR मूजिब कॉन्फ्रेंस में LOC वर्किंग बाउंड्री ऐं मौजूदा सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि फोरम पारां योमी यकजहती कश्मीर जे मौक़े ते कश्मीरनि सां इज़हार यकजहती कंहिं बगबराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पाक फौज मुल्की ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जे बचाव लाइ मुकमल तौर ते तैयार आहे। भारतीय फौज जा खोखला बयान उन जे वधंदड़ मायूसी जी निशानदगी कनि था। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो ख़िताब चयाईं, पाक फौज क़ौम खे पेश ईंदड़ चैलेंजिस खां मुकमल तौर ते आगाह आहे। पाक फौज अवाम जी भरपूर हिमायत सां आइनी ज़िम्मेवारियुनि खे पूरो करण लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जिनाह स्क्वायर प्रोजेक्ट जो इफ्तिताह करे छॾियो। इस्लामाबाद जो ट्रैफ़िक बाबति हिकु वॾो मंसूबो जिनाह स्क्वायर मुकमल थी वियो आहे। मंसूबे जी तख़मील सां ट्रैफ़िक रवानी ऐं बहितरी ईंदी। मंसूबे खे 72 ॾींहनि अंदरि मुकमल कयो वियो। जिनाह स्क्वायर जियां ॿिया बि तरक़ियाती मंसूबा बि जल्द मुकमल कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब चयाईं, इस्लामाबाद खे ख़ूबसूरतीअ जे हवाले सां हिकु मिसाल बणाईंदासीं। ACO जे मौक़े ते इस्लामाबाद खे ख़ूबसूरत सजायो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे सरकारी दौरे ते रवानो। सदर 8 फरवरी ताईं चीन जो दौरो कंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ जार ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु रवाना। सदर चीन जे आला सियासी क़यादत सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान दहशतगर्दी जी रोकथाम, सिक्योरिटी सहकार, CPEC समेत इलाइक़ाई मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह, शरजील इनाम मेमून, नासिर हुसैन शाह ऐं ॿिया चीन पहुची विया। वफ़ाक़ी हुकूमत यूटिलिटी स्टोर्स बिना रमज़ान पैकेज आणण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त यूटिलिटी स्टोर्स खां बिना रमज़ान पैकेज आणींदासीं। ज़रई टैक्स वक़्त जी घुर्ज आहे, जंहिं करे उन जो दाइरो सूबनि ताईं वधायो वियो। चारई सूबाई असेंबलियूं सिराइत ते टैक्स मंज़ूर करे चुकियूं आहिनि। माज़ी जे ग़लति पॉलिसियुनि सबबि अॼु जवान शहीद थी रहिया आहिनि। पोलियो टीम ते हमिलो अफ़सोसनाक अमल आहे। पोलियो वर्कर्स खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त महांगाई 9 सालनि जी घटि सतह ते आहे। जनवरी में महांगाई जी सतह 2.4% ताईं अची चुकी आहे। पाकिस्तान ऐं सऊदी जे विच में मुख़्तलिफ़ शोबनि में मुआहिदनि सां मईशत में बहितरी ईंदी आहे। किंग सलीमान इस्पताल लाइ $4 करोड़ जी ग्रांट्स मंज़ूरी ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ इंटर कोर्ट अपीलनि जी ॿुधणी 10 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 7 रुकनी आइनी बेंच फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंटर कोर्ट अपीलनि ते ॿुधणी कई। फौजी अदालत मां सज़ा मिलियल जवाबदार अरज़म जुनैद जे वकील सलमान अकरम राजा दलील ॾिना। जस्टिस मोहम्मद अली मज़र सवाल कयो त AP अली पाण बि हिकु सिविलियन ई हो, जंहिंजो कोर्ट मार्शल कीअं थियो। वकील सलमान अकरम राजा चयो त AP अली केस में 1962 जे आइन मुताबिक़ फ़ैसिलो थियो। AP अली केस में चयो वियो हो त सिविलियंस जो ट्रायल बुनियादी हक़ पूरा करण ते ई मुमकिन आहे। अदालत करार ॾिनो हो त बुनियादी हक़नि जी फ़राहमी ज़रूरी आहे। जस्टिस जमाल ख़ान मुंदोखेल पुछाणो कयो त आर्मी एक्ट मुताबिक़ फौजी अदालतुनि जा कहिड़ा इख्तियार आहिनि। छा आम शहरी सिर्फ़ ॾोह जे बुनियाद ते फौजी अदालतुनि जे ज़िम्मे में अची सघे थो। मराकश ॿेड़ी हादसे में मिलियल 13 लाशनि जी सुञाणप वारो अमल मुकमल। फौती जी पाकिस्तान सां तालुक़ जी तस्दीक़। लाश जल्द पाकिस्तान आंदा वेंदा। 27 लाश अञा ताईं न मिली सघिया। सिफ़ारती ज़रियनि जो चवणु आहे त 15 जनवरी ते पेश आयल हादसे में 44 पाकिस्तानियुनि जी फौत थियण जा इतला मिलिया। लाश सुञाणप जोगा न हुआ। पाकिस्तानी सफ़ारतखाने जे अमले फिंगर प्रिंट्स ऐं तस्वीरूं नादरा खे मोकिलियूं हुयूं। नादरा मां सुञाणप जो अमल मुकमल थियण बैदि 13 फौतियुनि जा नाला बि जारी कया विया। सिक्योरिटी ज़रियनि तहरीक इंसाफ़ बानी जे ख़त जी तरदीद करे छॾी। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जे बानी जो अहिड़ो को बि ख़त नाहे मिलियो। इस्टेब्लिशमेंट खे अहिड़ो ख़त पढ़ण में का बि दिलचस्पी नाहे। PTA बानी ख़त जे नाले ते हिकु ॿियो ड्रामो करण जी कोशिशि कई। PTA बानी खे कंहिं मामले में जेकॾहिं ॻाल्हियूं करणियूं आहिनि त सियासतदाननि सां करे।
सिंध हुकूमत ह्यूमन राइट्स कमीशन के चेयरमैन आफ्ताब ॾेथो खे हटाइण जो फ़ैसिलो करे वरितो। कमीशन के मेंबर अनीस हारून इकबाल ॾेथो ख़िलाफ़ वॾे वज़ीर के शिकायत कई। वॾे वज़ीर की हिदायत ते चीफ सेक्रेटरी इकबाल ॾेथो ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾेई छॾियो। 7 ॾींहनि में जांच रिपोर्ट पेश करण की हिदायत। ॾोहरनि ख़िलाफ़ काफ़ी हद ताईं कामयाबियूं मिलियूं आहिनि। पुलिस के अवाम के तहफ़्फ़ुज़ लाइ ॾोहो कंदड़नि सां विढ़णो आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियालहसन अंजार जूं लाड़कानो में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं सखर ऐं घोटकी में ॾोहनि ते ज़ाब्तो अची रहियो आहे। कश्मीर में सिज लहण खां पोइ माण्हू ॿाहिरि न निकिरी सघंदा हुआ, हाणे सूरतहाल बहितर आहे। क़ौमी असेंबली की निजकारी बाबत स्टेयरिंग कमेटी जो इजलास। क़ौमी एयरलाइन की निजकारी जो अमल ॿीहर शुरू करण जो फ़ैसिलो। गुज़िरियल ॿोली में हिस्सो वठंदड़ पार्टियूं नई ॿोली में भी हिस्सो वठण लाइ तैयार। क़ौमी असेंबली की निजकारी बाबत क़ाइमा कमेटी के ब्रीफिंग में ॿुधायो वियो त निजकारी में 45 अरब रहतूं ऐं 18% GST रुकावटूं बणियूं। निजकारी कमीशन जो चवणु आहे त मुलाज़िमनि खे हर सूरत में बचाइण की कोशिश करे रहिया आहियूं। उन करे गुज़िरियल भेरे ॿोली लॻाईंदड़ 2 ॼणा हलिया विया हुआ। हैदराबाद में वकील अली रज़ा बोज़दार ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ वकीलन जो एहतजाज। एसएसपी ऑफिस जो घेराव, सख़्त नारेबाज़ी। वकीलन सां ॻाल्हियुनि लाइ आयल डीएसपी इफ्तिकार बुरड़ो खिसकी वियो। छिकताण वरी सूरतहाल। एसएसपी ऑफिस जो अमलो बि ऑफिस छॾे वियो।